अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भाली कार मीरपुर खास ब्यूरो रिपोर्ट। मीरपुर खास ये नौजवान हमजा राजपूत जी सालगिरह दी तकरीब हैदराबाद रोड जे हांगी रेस्टोरेंट में थी। तकरीब में पाकिस्तान तहरीक इंसाफ मीरपुर खास डिवीज़न जे सदर आफ्ताब हुसैन कुरैशी, ज़िले के सीनियर नायब सदर मलिक नोमी ऐं यूथ जे नौजवाननि शिरकत कई ऐं केक कटे हमजा राजपूत के मुबारकबाद ॾिनी ऐं हमजा राजपूत जी वॾी ॼमार जे लाइ दुआ कई। सालगिरह जी तकरीब असामा जट जे तरफ़ां कई वई, जंहिंमें उमर फरमान चौधरी, अहमद उर्फ फारूक, न्याज़ पली होमो मलकानी, माशूक कुंभार, सलीम सोढो, गुलाम नबी पंवर, मीर आदिल हिम्मत जत, उज़ैफ़ा मलिक, हाजी तुफ़ैल मलकानी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते समूरनि नौजवाननि आफ्ताब हुसैन कुरैशी सां ॻाल्हायो। नौजवाननि इमरान ख़ान सां मुहबत जो इज़हार कंदे पाकिस्तानी तहरीक इंसाफ मीरपुर ख़ास जे डिवीज़नल सदर आफ्ताब हुसैन कुरैशी सां पाकिस्तान तहरीक इंसाफ में शमूलियत जो इज़हार कियो, जंहिं ते आफ्ताब हुसैन कुरैशी यूथ नौजवाननि खे पाकिस्तान तहरीक इंसाफ में शमूलियत करण ते ख़ुशि आमदीद कयो।